नाज़रीन ख़बर शामिल कंदा हलूं जरवार मां एसडीएन न्यूज़ जे रिपोर्टर आतिफ हुसैन लोंडे जे रिपोर्ट मुताबिक़ जरवार सचल सरमस्त पब्लिक स्कूल तरफ़ां सकाफ़ती प्रोग्राम थी गुज़रियो। उस्तादनि ऐं शागिर्दनि तकरीरूं करे महफ़िल मचाए छॾियो। ॿारनि टेबलोज़ पेश करे वेठरनि जूं दिलियूं खटे वरितियूं। सकाफ़ती प्रोग्राम असां हर साल मल्हाए मुख़ालिफ़नि खे पैगाम ॾींदासीं त सिंधी पंहिंजनि शयुनि कल्चर ऐं सकाफ़त जी हिफ़ाज़त करणु ॼाणूं था। अॻवान सचल सरमस्त पब्लिक स्कूल जरवार तरफ़ां ईदगाह ग्राउंड में सकाफ़ती प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। प्रोग्राम में वॾे तादाद में शागिर्दनि आचर ॾींहुं हुजण बावजूद शिरकत कई। सकाफ़ती प्रोग्राम में उस्तादनि सकाफ़ती प्रोग्राम जे हवाले सां दिलचस्प तकरीरूं करे महफ़िल खे गरमाए छॾियो ऐं ख़ूब दाद वसूल कयो। उन मौक़े ते सचल सरमस्त स्कूल जे उस्तादनि गुलज़ार अली, ज़ाहिद अली, मोहम्मद बख्श गबोल, सलमान बलोच, साबिर अली बोज़दार ऐं ॿियनि सिंध जे सकाफ़त ते ॻाल्हाए दाद हासिल कयो। जरवार जे सियासी समाजी अॻवान प्रोफेसर हुसैन बख्श बोज़दार, अली रज़ा मंगरा, अयाज़ अली चयो त सिंध जी सकाफ़त 5000 साल पुराणी आहे। सिंध जी सकाफ़त अमन मोहब्बत जो आला मिसाल सिंधी माण्हुनि जी नियाज़मंदी आहे। शागिर्दनि मनोज कुमार, मशकूल बोज़दार, अवेस अली, अदनान अली, समेरा गबोल, शकील अहमद गबोल, मोज़ीना बोज़दार, शाहिद अली कामरान, अली हसन मोहसिन अली, तारिक अली ऐं ॿियनि सकाफ़ती प्रोग्राम जे हवाले सां टेबलोज़ पेश कया ऐं तकरीरूं कयूं। उन्हनि चयो त सिंध सदियुनि खां क़ाइमु आहे। सिंध सॼी सून आहे। सिंध शाह, सचल, सामी जहिड़नि शाइरनि खे पंहिंजी धरती ते पैदा कया आहिनि। असीं सकाफ़त जो प्रोग्राम हर साल ईअं ई वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदा रहंदासीं। ॿिए पासे क़ौमी गीत पेश करे महफ़िल में वेठल माण्हुनि खे झुमाए छॾियो। उस्तादनि पटका पाए झुमरियूं हयूं। आख़िर में शागिर्दनि विच में मुख़्तलिफ़ क़िस्म जा क्विज़ मुक़ाबला थिया ऐं खटींदड़ शागिर्दनि में इनाम विरहाया विया।